अस्सलाम वालेकुम दोस्तों। कुंदन वाइफ तां कुंदन जो सलाम क़बूल पवे। थर वॾो गुणवान खितो आहे जंहिंमें इल्मु अदब शाइरी ऐं लोक अदब जूं सगारियूं रिवायतूं मिलनि थियूं। अॼु असीं थर जे हिकु अहिड़े शाइर बाबति गुफ़्तगू पेश करियूं था जंहिंजो अदबी तारीख़नि में ज़िक्र नाहे, पर हू नामियारो शाइर ऐं लेखक थी गुज़रियो आहे। दोस्त मोहम्मद दोस्त डीपलाई। बिल्कुलु साईं दोस्त मोहम्मद दोस्त दीपलाई तमामु वॾो नामियारो ऐं कोना मश्क शाइर हो। दोस्त मोहम्मद दीपलाई बुकड़ीअ में 1921 में ॼाओ, फाइनल पास करे उस्ताद थियो ऐं सॼी उमिरि उस्ताद जे किरत सां लाॻापियल रहियो। बुकड़ीअ में ॿिया बि शाइर थी गुज़रिया आहिनि, जीअं लालो हसन हो, अरबाब नबी बख्श आहे, मोहम्मद साले, ॿिया बि ईअं माण्हू, पर उनमें लाले हसन जी बि ॾाढी सुठी शाइरी आहे ऐं उनजी शाइरी ते ज़िक्र ॿिए दफ़े। दोस्त मोहम्मद दोस्त दीपलाई न रुॻो शाइर आहे, उन सां गॾोगॾु उन लोक अदब ते तमामु घणो सुठो लिखियो ऐं मेरान रिसाले में छपियल आहे। अॼु असां वटि दोस्त मोहम्मद दोस्त दीपलाई जो ही किताबु आहे, दिलि में अंधेरो दोस्त जो, जेको संस लाॾाणे खां बाद में शाया थियो आहे ऐं असांजे दोस्त इक़बाल पागारे उनखे शाया करायो आहे। हिन में शाइरी आहे ऐं उन शाइरी खां अॻु में काफ़ी अदीबनि जा उन ते दोस्त मोहम्मद जे ज़िंदगी ऐं शाइरी बाबति लिखियल लेख आहिनि। साईं दोस्त मोहम्मद जी जेका अर्पना आहे उन में एतिरो बहितरु हिकिड़ो चओ सुठो लिखियलु आहे, ज़िंदगानीअ जा निशान के छॾे ते दोस्त तोखे यादि कनि अहले वतन, अॼु क़दुरु तुंहिंजो न आहे छा थियो, नेठि थींदो बात तुंहिंजी खे वज़न। हाणे इहा ख़ुदि ॻाल्हि इन ॻाल्हि जी निशानदेही करे थी त असां वटि सिर्फ़ु ज़माने में जेके मारूफ़ मशहूरु माण्हू आहिनि उन्हनि जो ज़िक्र थिए थो, बाक़ी कई माण्हू जंगल में मोर नाचा किसने नहीं देखा माण्हुनि खे ख़बर ई न आहे, हिननि शाइरनि जो अदबी तारीख़ुनि में ज़िक्र ई न आहे। त दोस्त मोहम्मद दीपलाई साहिबु एतिरो तमामु वॾो कोयनामक शाइर आहे। उन ते ई जेके लेख आहिनि हिन में, उनमें प्रोफेसर मौला बख्श मोहम्मदीअ जो उनजी ज़िंदगी ऐं शाइरी बाबति ॾाढो ख़ूबसूरत लेख आहे। उनखां सवाइ प्रोफेसर साईंदास सांद जो लेख आहे, अरबाब इक़बाल पागारे जो, अरबाब ज़ुल्फ़कार जो, उनजो सभिनी जा आहिनि, अली दोस्त आजिज़ जो आहे। साईं दोस्त मोहम्मद जी शाइरी हमद बारी ताला खां शुरू थिए थी ऐं उनमें जेका उन ज़ुबान पंहिंजे शाइरी में इस्तेमालु कई आहिनि उहा कमाल जी आहे। त सुर सुखन जी सूं आहे पाक परवर जी सना, आजिज़ीअ सां पियो करियां अल्लाह अकबर जी सना, का त हिकु कीड़ी बनाए छो त कवी सर पियो कुॾी, का त हिकु कीड़ी बनाए छो कवी सर पियो कुॾी, जंहिं बनाया उब ज़मीन कर अहिड़े अतहर जी सना। त हाणे इन में साईं जी जेका ज़ुबान आहे उहा ॾाढी सुठी आहे। पोइ नअत आहे, नअत जो आख़िरी मकतब आहे त लख दुनिया में दोस्त ॻोल्हियुमि दम न तरसी दिलि उते, थियो अलहदा अहद इक़रार मोहम्मद मुस्तफ़ा, आह आलम जो अजो आदार मोहम्मद मुस्तफ़ा। हाणे हिन में साईं जा जेतिरा बि शेर आहिनि उन शाइरी में काफ़ियूं शुरू थियूं थियनि त काफ़ियुनि में मारवी आहे, सुरसारंग आहे, सुहिणी आहे, ससुई आहे, इहे सभु आहिनि। जीअं मिसाल पहिरीं काफ़ी आहे त अॼु वसण जो वेस पायो, ककर कारा पिया वञनि, गॾु खिवण ऐं गोड़ खणियो, वसण वारा पिया वञनि, मुल्क मारुनि जो वठो हिते मौज मारू अड़ा कंदा, मां रोआं पर हू न रहंदा, हलण हारा पिया वञनि, मां अंधारे में हिते आहूं करियो पई ओझरां, मोकिलायो मुंहिंजे दुनिया खां सितारा पिया वञनि। हाणे ओझरण इहो लफ़्ज़ बि मतरूक थी वियो आहे। अहिड़ा लफ़्ज़ हिन में काफ़ी साईं इस्तेमालु कया आहिनि, जेके सीम साई साण साओ थियो सिंगर साड़े में, सीम साई साण साओ थियो सिंगर साड़े में, छेलड़नि साङूं वठियो सांगी सवारा पिया वञनि, दुनिया में दोस्त लख थींदा संघारनि जा सची दिलि सां, सबर ॿुध सूमरा साईं जलाए छा जलाईंदे, जले थी जान जेॾिन ले जलाए छा जलाईंदे, अंदरि खामी थियो कूरो खिलाए छा तूं खिलाईंदे। त ईअं मारवी ते तमामु घणी तबाह आज़माई आहे। थका थम नार नेणनि जा निहारींदे निहारींदे, पवारनि जा पखा परतऊं पचारींदे पचारींदे, घुमनि मारू भिटुनि जे भर खणियो गॾु छेलड़नि जी छर, वञो तरसनि तरायनि भर तंवारींदे तंवारींदे,
एॾी रवानी वारी शाइरी आहे जंहिंमें ॿोली बि सुठी आहे, बहर वज़न तमामु घणो सुठो आहे। सिंगालियूं चाशनियूं हलवा पुसाऊं ऐं पुलाऊं पुण भुॻनि खां बहितर भायां सदा ॾोरनि संदी ॾोही पवारनि पिरत मां पाए पकनि जा हार हित पूए सहेलियूं सर सोन सभु कंहिं लखे सर लाल जी लख लोही। त इन नमूने सां असांजी शाइरी आहे। पोइ उन में वरी अॻिते ग़ज़ल बि आहिनि ऐं ॿिया सुर बि आहिनि ऐं उहे सभई सुर पढ़ण जहिड़ा आहिनि। जी मिसाल हिते बि आहे त उहे वांडिनि वसनि जित वस चुरू आया वरी वापसि उते नेणनि निमाणनि जा नज़ारा नूरनि ते पवारियूं बल नथियूं विसरनि पवनि था पूरनि ते सुते वेठे सताइनि था सरासर सूरनि ते दिलासा दोस्त खे ॾींदे त वेंदा ॾुख लही दिलि था मुंहिंजर माखियां मिठा मोरिया मरीड़ा मोरनि ते। हाणे इन क़िस्म जी रवानी आहे। अदा बादल तूं आव बरसी वंगे ते वर ॾेई वस वसन मोहर मथे मेड़ा थियनि गुलज़ार गस ककर कोॾऊं अचनि कायो इजो मींहुं आड जो आयो ॾिसां वसे पियो अॼु वॾो वायो पलर पालो तूं पस। हाणे हिन में उन्हनि शयुनि जो बि ज़िक्र आहे जेके माहौल सां ऐं मौसम सां। जीअं मिसाल आड आहे त आड जो पख आहे। असां वटि जेका ॻणप आहे महीननि जी ऐं उन महीननि में मुंदुनि खे अचण जी उहो पख आहिनि। 15 ॾींहंनि जो पख थिए थो ऐं आड जो पंहिंजो पख थिए थो। जे आड वसंदी आहे त उन में मींहुं पई वेंदो आहे, उहा अगट मींहुं आहे। वॾो वायो नंढो वायो पोइ उन खां अॻु में जीअं शुरू थिए थो पेरूं छणनि था त हवा लॻे थी ऐं हवा वारा उहे ॾींहं मिक्सर जा सॾिबा आहिनि। मिक्सर जे ॾींहंनि में घणी हवा लॻंदी आहे, पेरूं सभु छणी वेंदा आहिनि। मिक्सर खां पोइ आड अचे थी, पोइ वॾो वायो पोइ नंढो वायो पोइ ईअं बरसाति पवे थी। त हाणे दोस्त मोहम्मद दोस्त पंहिंजी शाइरी में इहे शयूं बि ईअं डॉक्यूमेंट कयूं आहिनि त ककर कोॾऊं अचनि कायो इजो मींहुं आड जो आयो वसे पियो अॼु वॾो वायो पलर पालो टियों पस। इन खां पोइ साईं जा सुहिणी जे बारे में बि काफ़ियूं आहिनि। मेहर जी मां आहियां मेहर जी मां थींदसि मतां मत ॾींहं मां न मादर मञींदसि अमर जा करियां थी इहा अथम इबादत सखावत इहे सरतियूं शुजात सदाकत कसम सां चवां थी या कूड़े ते लानत न की रोकियो ऐं न की रोकी रहंदसि मेहर जी मां आहियां मेहर जी मां थींदसि। सो ईअं साईं शाइरी जो वाड़ वाहींदो हलियो आहे जंहिंमें ग़ज़ल बि आहिनि। ढकियो मेहंदी रता हथड़ा जहां सारो जलाईंदा हिनाई रंग जा शोला फलक खे आग लाईंदा। ढकियो मेहंदी रता हथड़ा जहां सारो जलाईंदा हिनाई रंग जा शोला फलक खे आग लाईंदा। ओ सुहिणा ज़ुल्फ़ ढक सालम अची उलझन में वियो आलम ज़बरदस्ती था कनि ज़ालिम ओ कंहिंसां कीन राहींदा। ढकियो मेहंदी रता हथड़ा मिलण घोरियो न दिलि तां लाह तमन्ना दोस्त जी ही आहे मिलण घोरियो न दिलि तां लाह तमन्ना दोस्त जी ही आहे वञनि वादा बनिया वावा गलियूं गुण ॻोठ ॻाईंदा। ढकियो मेहंदी रता हथड़ा जहां सारो जलाईंदा। इन नमूने पोइ आख़िर में मींहं लाइ बि दुआऊं आहिनि, नज़म आहिनि। नज़मनि में अलाह जी वाखाण आहे, मींहं लाइ दुआऊं आहिनि ऐं मींहं लाइ दुआउनि में वरी उन में ॻोठनि जा शहरनि जा उहे नाला आहिनि ऐं उन में तमामु सुठियूं ॻाल्हियूं साईं कयूं आहिनि। त वहद हूअ ॾे वस करे आयूं अबर जे आसरे तूं सखी सतार ॾे साणियो सॼो साओ करे देर तो दर नाहे दाता ॾे वसी तूं वस करे माल मिसकीननि मरे थो मीर बहनई मामरे पोख पाणीअ लाइ पुकारे तूं पलर परची पियार वण वतन जा विया सुकी से कर सिगो सावा सतार कर बदियूं अॼु बख़्श बारी बादशाह तूं बेमयार तूं समी सतार ॿियो कंहिंखे सुणायां सॾ करे। अॼु ॿुढे ऐं ॿार ॿोले भेज मौला भेज कर राति ॾींहुं इहा वात वाई रेग रुन में रेज कर पियो सदा वांडियूं वसनि सहरा समूरो सेज कर जोड़ण हार जग साथ सदा सुख करे तूं वंगो वाली वसाए वार वट ॾे वक़्तु आ महर जा मेड़ा
वसाए मोहर ते हर माह माह, तूं सुका सावा करी, तूं बहर भर जो बादशाह, आ भले आहे उदासी, आहू उन में ओझरे। हाणे हिन में वॻे जो बि ज़िक्र आहे, वट जो ज़िक्र आहे, मोहराणे जो ज़िक्र आहे ऐं हरणनि जो ज़िक्र आहे त हू कीअं पाणी लाइ तड़पी रहियो आहे। उहो हरण जंहिं लाइ शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजी शाइरी में चयो आहे त जीअं सो हरण हुमा सरगर्दा आहिनि संसार में, ही पेर धरे पटीअ हू सिर धड़ धरे न साह, जेकस तिन मुला सरतियूं मूं सूर पिराया। त साईं दोस्त मोहम्मद दोस्त दीपलाईअ जी शाइरी उनजे नसर खां हटी करे, नसर हुनजो ॾाढो ख़ूबसूरत आहे, लोक अदब ते हुनजा कुझु मज़मून मेराण में छपियल आहिनि। त शाइरी जेका हमद खां शुरू थिए थी ऐं मुतफ़रका बैतनि ताईं वञे थी, जंहिंमें मारी जो ज़िक्र तमामु घणो हुन में घणे अंदाज़ घणे मिक़दार आहिनि, ताही तवजो सां कयल आहे, सुहिणी आहे, ससुई आहे, सभिनी ते आहे, मींहं जो ज़िक्र आहे, इश्क मुहबत जूं ॻाल्हियूं आहिनि, कसब जूं ॻाल्हियूं आहिनि, माहौल जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं उहा ज़ुबान आहे जेका अॼु खां 100 वरे अॻु जी ज़ुबान हुई या अॼु खां 80 वरे अॻु जी ज़ुबान हुई, उन ज़ुबान जो ज़िक्र आहे। त अहिड़नि शाइरनि ते लिखणु खपे, अहिड़नि शाइरनि ते पढ़णु खपे। इहा उन सपूत माण्हू जी भलाई आहे जंहिं दिलि में देरो दोस्त जो छपाए ऐं साईं दोस्त मोहम्मद दोस्त जहिड़े मशहूरु नामवर शाइर खे निर्वार कयो ऐं जीअं हुनजो अदबी तारीख़ुनि में ज़िक्र अचे, ईंदड़ नस्ल हुनजे बारे में पढ़नि त हिते एॾो वॾो शाइर थी गुज़रियो आहे। महिरबानी साईं नूर अहमद जंजी साहब। त दोस्तों असां सां गॾु जुड़िया रहियो असांजे चैनल कुंदन वाइब्स ते, ऐं अहिड़ा मुख़्तलिफ़ इंटरव्यू असीं तव्हांजे अॻियां पेश कंदा रहंदासीं जंहिं मां तव्हां मुफ़ीद थींदा रहंदा। महिरबानी।